समाजी तरक्की लाइ मुनसिफ़ानी जामे ऐं मुतवाज़िन आलमी मालियाती निज़ाम आणिंदड़ आहे। क़तर में इसराइली जारियत जी बि मज़म्मत करियां था। कॉन्फ्रेंस मुनक़िद करण ते क़तर जी क़यादत खे ख़िराज तहसीन पेश करियां थो। हीअ कॉन्फ्रेंस समाजी इंसाफ़, बराबरी ऐं इंसानी वक़ार लाइ अज़म जो इज़हार आहे। असां हिकु अहिड़ी दुनिया चाहियूं था जिथे समाजी हम आहंगी, बराबरी, यकजहती ऐं इंसानी हक़नि जो एहतराम हुजे। असांजो मंशूर जामे ऐं पायदार तरक्की आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो क़तर जी गादी वारे शहर दोहा में गडियल क़ौमनि जे एहतमाम हेठि ॿी आलमी समाजी तरक़ियाती कॉन्फ्रेंस खे ख़िताब संदसि चवणु आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम 90 लख खां वधीक ख़ानदाननि खे माली मदद, सिहत ऐं तालीम जूं सहूलियतूं फ़राहम करे रहियो आहे। असांखे फ़ख़्रु आहे त हीउ प्रोग्राम सॼी दुनिया में मिसाली समाजी तहफ़ुज़ जो मॉडल आहे। ईंदड़ 5 सालनि में तालीम जी शरह 90% ताईं वधाइण ऐं हर ॿार जे स्कूल में दाख़िला लाइ पुरअज़म आहियूं। सिक्योरिटी फोर्सिस जी कलात में वॾी कार्रवाई। ऑपरेशन में फितनाल हिंदुस्तान जा 4 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि ऑपरेशन 1 नवंबर जी राति ॻुझे इतला ते कयो वियो। मारिजी वियल दहशतगर्द मुल्क में केतिरनि तक़रीब कार्रवायुनि में मुलविस हुआ। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं गोला बारूद बरामद कया विया। वधीक दहशतगर्दनि जी ॻोल्हा लाइ इलाइक़े में क्लीयरेंस ऑपरेशन जारी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां बलोचिस्तान जे ज़िले ख़ल्लात में कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सिस खे ख़िराज तहसीन पेश। सदर वतन दुश्मन अंसरनि ख़िलाफ़ ऑपरेशन अज़म इस्तेहकाम जे तसलसल खे क़ौमी सलामती लाइ अणटर करार ॾिनो। वज़ीर आज़म कलात में फितनाल हिंदुस्तान ख़िलाफ़ कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सिस ऑफिसरनि ऐं अहलकारनि जी वाखाण कई। शहबाज शरीफ जो चवणु आहे त वतन अज़ीज़ जी हिफ़ाज़त लाइ मुसमेत पूरी क़ौम पाक फ़ौज सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठल आहे। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार पाकिस्तान जी पहिरीं गूगल क्रूम बुक असेंबली लाइन जो इफ़्तिताह करे छॾियो। इसहाक़ डार गूगल क्रूम बुक असेंबली लाइन खे तारीख़ी क़दम करार ॾींदे चयो आहे त गूगल क्रूम बुक सां डिजिटल टूल्स जी पहुच शहरियुनि लाइ वधीक आसान थी वेंदी। हीउ क़दम मुल्क जे डिजिटल तब्दीली जो फ़ैसिलाइतो लम्हो आहे। क्रूम बुक जे मक़ामी असेंबली सां डिजिटल टूल्स ताईं पहुच ख़ासि तौर ते तालीमी शोबे में सस्ती ऐं जामे थी वेंदी। गूगल जे पाकिस्तान में ऑफिस क़ाइमु करणु सिर्फ़ इलामती न पर क़ौमी फ़ख़्र जो लम्हो ऐं पाकिस्तान जी डिजिटल सलाहियतुनि ते एतमाद जो इज़हार आहे। सिंध हाई कोर्ट CTD हथां गिरफ़्तार 2 जवाबदारनि गनी ईमान चांडियो ऐं सरमद अली मीराणी जी आज़ादीअ वारो जुडिशल मैजिस्ट्रेट जो फ़ैसिलो रद्द करे छॾियो। ॿिन्ही जवाबदारनि खे अॼु दहशतगर्दी तौरु अदालत में पेश करण जो हुकुम। ॿिन्ही जवाबदारनि जो तकिड़ो मेडिकल चेकअप कराए रिपोर्ट 5 ॾींहंनि अंदरि MIT में जमा कराई वञे। अदालत जो जेल सुप्रीडियंट खे हुकुम। सुप्रीम कोर्ट में AC गैस प्लांट में धमाको, 4 ॼणा ज़ख़्मी। कोर्ट नंबर 6 बि मुतासिर थियो। धमाको सुप्रीम कोर्ट जे बेसमेंट में वाक़िए कैंटीन में AC गैस प्लांट में थियो। धमाके खां पोइ वकीलनि ऐं अदालती अमले में भाॼ ज़रियनि मूजिबि स्टाफ कैंटीन में AC जी मुरम्मत जो कमु जारी रखियो हो त उन दौरान ज़ोरदार धमाको थियो। वाक़िए जी जांच जारी आहे। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सिंध हुकूमत औरतुनि लाइ पिंक स्कूटीज़ जी फ़रहामी जे ॿिए मरहले जो ऐलान करे छॾियो। औरतुनि खे पिंक स्कूटीज़ जी फ़रहामी जो ॿियो मरहलो जल्द शुरू कयो वेंदो। औरतुनि खे अपील आहे त ड्राइविंग लाइसेंस ठाराइनि, तरबियती कोर्सिस में हिसो वठनि ऐं पिंक स्कूटीज़ प्रोग्राम जे ॿिए मरहले में रजिस्ट्रेशन कराइनि। सिंध जी सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण जो बयानु। संदसि चवणु आहे त ट्रांसपोर्ट खाते तरफ़ां औरतुनि खे मुफ़्त ट्रेनिंग सां गॾोगॾु मुफ़्त लाइसेंस बि फ़रहाम कया पिया वञनि। शागिर्दियाणनि ऐं नौकरियूं कंदड़ औरतुनि खे स्कूटीज़ जी फ़रहामी जो मक़सदु खेनि सफ़री मसइलनि खां छुटकारो ॾियारणु आहे। औरतुनि खे बाख़्तियार बणाइण पीपल्स पार्टी जे नज़रियाती सफ़र जो मरकज़ी सुतून आहे। हीउ मिशन शहीद बेनज़ीर भुट्टो जे मंशूर जो तसलसल आहे। सिंध हाई कोर्ट ट्रैफ़िक कानूननि जी भञकिड़ियुनि ते चालान ख़िलाफ़ दरख़्वास्त ते खे नोटिस जारी करे छॾिया। 25 नवंबर ताईं जवाब तलब। दरख़्वास्त में चयो वियो आहे त ट्रैफ़िक कानूननि जी भञकिड़ियुनि ते लागू ॾंड वधीक ऐं गैर मुनसिफ़ाणो आहे। दरख़्वास्त में चीफ सेक्रेटरी सिंध, IG सिंध, DIG ट्रैफ़िक ऐं ॿियनि खे धुर बणायो वियो। ठटे वेझो कांझर क्रेक वटि समुंड में होड़ो समुंडी जहाज़ सां टकराइजण बाद ॿुॾी वियो। होड़े में 20 मोहाणा सवार हुआ जिन मां 19 मोहाणनि खे बचाए वियो। हिकु ॿुॾी वियो। उन समुंड में मच्छी मारींदड़ होड़ो सामुंडी जहाज़ जे टकराइजण सबबि तबाह थी वियो। मक़ामी मोहाणनि ॿियनि खे बचाए वरितो। हिकु ॼणो हाशिम राजेरो अञा ताईं गुम। वारसनि पारां ॻोल्हा जो मुतालबो। पाकिस्तानी मुइशत सही रस्ते ते गामज़न आहे। ब्लू इकोनॉमी पाकिस्तानी मुइशत लाइ गेम चेंजर साबित थींदी ऐं इनक़िलाब बर्पा करे सघे थी। हुकूमत मुइशत में बुनियादी सुधारनि जे एजेंडा ते अमल करे रही आहे। बुनियादी सुधारा मुस्तहकम तरक्की लाइ अहंटर आहिनि। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो पाकिस्तान इंटरनेशनल मेरीटाइम एक्सपो एंड कॉन्फ्रेंस खे वर्चुअल ख़िताब। संदसि चवणु आहे त 3 ग्लोबल रेटिंग एजेंसियुनि पाकिस्तान जी मुआशी क़दमनि जी वाखाण कई आहे। वापार ऐं मुइशत जे इस्तेहकाम लाइ दोस्त मुल्कनि जो सहकार हासिल आहे। कराची, गवादर ऐं पोर्ट कासिम जे बंदरगाहनि खे जदीद बणाइण लाइ क़दम खयां पिया वञनि।
PIA एयरक्राफ्ट इंजीनियर्स जे मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज। क़ौमी एयरलाइन जे आलमी ऑपरेशन मुतासिर PIA इंतज़ामिया एयरक्राफ्ट इंजीनियर्स विच में तकरार शिदत अख्तियार करे वियो। एयरक्राफ्ट इंजीनियर्स क्लियरेंस रोके छॾी। एयरक्राफ्ट जे इंजीनियर्स जे एहतजाज सबबि क़ौमी एयरलाइंस जूं उॾामूं सख़्त मुतासिर थी रहियूं आहिनि। PIA जे तर्जुमान जो चवणु आहे त सोसाइटी ऑफ एयरक्राफ्ट इंजीनियर्स जी का क़ानूनी हैसियत नाहे। हिन तहरीक जो मक़सदु PIA जे निजकारीअ खे सुबटास करणु आहे। PIA लाज़मी सर्विस एक्ट लागू आहे। कमु छॾणु क़ानूनी तौर ते ॾोह आहे। हुकूमत 27 आइनी तरमीम हलंदड़ महीने पार्लियामेंट खां मंज़ूर कराइण जी हद में प्लान जोड़े वरितो, जंहिंमें विफ़ाक़ी अख़्तियारनि में इज़ाफ़ो, NFC अवॉर्ड, आइनी अदालतुनि जो क़याम ऐं जजनि जी बदिलियुनि समेत अहम सुधारा शामिल आहिनि। ज़रियनि मूजिबि हुकूमत आइनी तरमीम ते इतफ़ाक़ी राय पैदा करण लाइ समूरनि सियासी जमायतुनि सां राब्ता करे रही आहे। 27 आइनी तरमीम जो मक़सदु वफ़ाक़ जे अख़्तियारनि में इज़ाफ़ो करणु आहे।